नाज़रीन ब्रेकिंग न्यूज़ अवांखे ॾींदालूं त लाहौर में नून लीग जी नायब सदर मरियम नवाज़ कराची वाक़े जी रिपोर्ट आई पब्लिक बलोच शागिर्दनि जी कोटा बहाल करण जो मुतालबो करे छॾियो आहे। अफ़सोस आहे त शागिर्द अॼु रोडनि ते एहतजाज करे रहिया आहिनि। मरियम नवाज़ जो चवणु आहे त 12 ॾींहंनि खां शागिर्द एहतजाज पिया कनि पर मसइलो हल नाहे थियो। नाज़रीन अवांखे अपडेट था कयूं। नून लीग जी नायब सदर मरियम नवाज़ कराची वाक़े जी रिपोर्ट पब्लिक बलोच शागिर्दनि जे कोटा बहाल करण जो मुतालबो करे छॾियो आहे। मरियम नवाज़ जो चवणु आहे त अफ़सोस आहे त शागिर्द अॼु रोडनि ते एहतजाज करे रहिया आहिनि। 12 ॾींहंनि खां शागिर्द एहतजाज पिया कनि पर मसइलो हल नाहे थियो। हुकूमत जनवरी खां पहिरियां घर भेड़ो थी वेंदी। नाज़रीन अवांखे आगाह पिया कयूं त नून लीग जी नायब सदर मरियम नवाज़ कराची वाक़े जी रिपोर्ट पब्लिक बलोच शागिर्दनि जी कोटा बहाल करण जो मुतालबो करे छॾियो आहे।